बिछा जो मुख्य चौरायो तंबूरा चौक हद दखलीन जे वर चढ़ी वियो। ज़ाइरीन तोड़ी शहरीन ॾचे में पइजी विया। बिछा जी शाही बाज़ार, टंडो आदम, वेन स्टॉप, पोस्ट ऑफिस रोड, अल्लाहवाला चौक, शाह हबीब चौक समेत ॿियनि हंधनि ते इंक्रोचमेंट जो आज़ार घटिजी न सघियो। असिस्टेंट कमिश्नर हाला ऐं टाउन इंतज़ामिया बिछा सां अखियूं ॿूटे छॾियूं। स्कूली शागिर्दियाणियुनि समेत ज़ाइरीन शहरी सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी विया आहिनि। कंहिं बि ऑफिसर तदारुक न वरितो। बिछा शहर जे मेन मुख्य चौराहे ते फ्रूट बाज़ार ऐं मिना बाज़ार लॻी वई। ट्रैफिक जाम हर रोज़ जो मामूल बणियल। टाउन इंतज़ामिया गाफ़िल बणिजी वई। ज़ाइरीन खे दरगाह भिटाई तरफ़ वञण में काफ़ी परेशानियूं वधी वयूं। रोड रस्ता इंक्रोचमेंट जे वर चढ़ियल। विखे विखे ते रेड़ा, चिंचियूं, मोटरसाइकिलुनि समेत वॾियूं गाॾियूं बीहण सबबि रोड मुकमल तौर बंदि थियण मामूल बणियल। शहर जे सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरीन वज़ीर आला सिंध, कमिश्नर हैदराबाद, डिप्टी कमिश्नर मटियारी खां मुतालबो कयो आहे त बिछा शहर मां इंक्रोचमेंट जो आज़ार ख़त्म कराए ज़ाइरीन तोड़ी शहरनि जी वधंदड़ बेचैनी ख़त्म कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।